ऐं मुंहिंजो विञाइजी वियल घर। आऊं पंहिंजे घर खे ॻोल्हियां थो, बरसाति एतिरो वक़्तु ई कोन ॾिनो जो अङण मां ॿारो तिणनि जूं रांदियूं मेड़े खणी सघां हा। अंदरि ज़ेवरनि वारी पेती में उहो ॻाढ़ो रुमाल बि पयल हो जेको ज़ैनब जी भेण मूंखे गुज़िरियल ऊन्हारे में ॾिनो हो। बाबा जी खंघि वारी दवा, अम्मा जा पुराणा कपिड़ा, अदी जूं मनपसंदि चूड़ियूं बि कंहिं न संभालियूं। भिटाई जे रोज़े जो फ़ोटू लॻल हो, उन जे बचियल अध ते वेठल काऊं अलाए छा लवे थो, छो त हिते हाणे केर बि महिमान बणिजी न ईंदो। मुंहिंजी शाइरी वारे बुक जे पननि सां अम्मा आख़िरी ॾींहं ते बाहि बारी हुई। आऊं पंहिंजे घर खे ॻोल्हियां थो त उते मौजूदु पाणी मुंहिंजे अखियुनि जे पाणी सां अची टकराइजे थो। आऊं ऐं मुंहिंजो विञाइजी वियल घर। बरसाति जो अॼु 16हों ॾींहुं आहे। ज़ैनब जी नंढी भेण हींअर न ॼाण कहिड़ी कैंप में हूंदी। बरसाति जे पहिरें ॾींहुं मूं इन खे तार ते विधल कपिड़ा तकड़ में लाहींदे ॾिठो हो। ॿिए ॾींहुं अङण मां पाणी कढंदे, टे ॾींहं घर मां सामान ॿाहिरि आणींदे, ऐं चौथे ॾींहुं हू मूंखां ख़्वाब में मोकिलाइण आई हुई। असां सभ खां आख़िर में ॻोठु छॾियो। उहो ऐलान जो आख़िरी ॾींहुं हो ऐं सरकारी बस में सामान रखण जेतिरी जॻह न हुजण करे बाबा चयो जान आहे त जहान आहे। असां कैंप में अञा ताईं जान बचाइण जी कोशिश में आहियूं ऐं जहान खे उहा ख़बर नाहे त असीं कॾहिं बि मस्जिद में मानी मोकिलणु न विसारींदा हुआसीं। न कॾहिं असांजे दर तां को गदागर ख़ाली हथ मोटियो। अॼु जॾहिं बाबा कतार में बी ख़ाली हथ मोटियो आहे, अम्मा आसमान ना ॾिसंदे चवणु लॻी त भला असांजो ॾिनल ई मोटाए ॾे। अॼु जॾहिं बाबा कतार में बी ख़ाली हथ मोटियो आहे, अम्मा आसमान में ॾिसंदे चवणु लॻी भला असांजो ॾिनल ई मोटाए ॾे। ज़िंदगी जो उहो पहिरियों लम्हो हो, ज़िंदगी जो उहो पहिरियों लम्हो हो जंहिंमें मूंखे ज़ैनब जी नंढी भेण बि यादि कोन रही हुई। ज़िंदगी जो उहो पहिरियों लम्हो हो जंहिंमें मूंखे ज़ैनब जी नंढी भेण बि यादि कोन रही हुई। अयाज़ गुल जी शाइरी संदसि फेसबुक जे पेज तां वरितल।